सम्झो कैपिटल पनिशमेंट है ऐं हिन खां वॾो सबूत ॿियो छा ॾे पीपल्स पार्टी जेका लॉन्ग मार्च करे लाथो इमरान ख़ान खे जंहिं सम्झो त अगरि न लथो न लहे हुन टाइम ते त जेको रहियो कयो पंहिंजे मुल्क जो हाल हो उहो ख़राबु थी वियो त अलहमदिल्ला पीपल्स पार्टी वटि उहा सियासी सूझबूझ आहे एक्सपीरियंस आहे ऐं जेका असां वटि टीम आहे फेडरल लेवल ते ऐं सभिनी सूबनि में उहा सभिनी खां मुतहरिक आहे उहा मुआशी तौरु ऐं प्लानिंग ऐं डेवलपमेंट जे हवाले सां हेल्थ के हवाले सां सेहत के हवाले सां जो असो मैनिफेस्टो है चुनो नई सोच को वो इंश्योर कंदो तो जेका पुरानी सोच हुई जेके टे दफ़ा वज़ीर आज़म थी मुल्क के जो बेड़ो गर्क करे विया उनके चौथों दफ़ो न थियण ॾे अगर थे तॾहिं को कमज़ोर हुकूमत हुजे जंहिंमें उहे रिलाए कनि पंहिंजे इतिहादनि ते ऐं मुश्तरका फ़ैसिला वठी सघनि और इंशाअल्लाह ताला असीं पंहिंजो वज़ीर आज़म माणींदासीं बिलावल साहब आहे जेकी ज़िले मटियाली जी सियासत है यकीनन एक जमहूरी प्रोसेस है इलेक्शन में वोट्स पंदा आहिनि मुखालफ़त में असांजे फेवर में पर मूंखे यकीन आहे त असीं वॾी मेजॉरिटी मार्जिन सां नवाज़ शरीफ़ जे उम्मीदवारनि खे जेको इतिहाद आहे असल में उनखे असीं वॾी मार्जिन सां पीपल्स पार्टी हाराईंदी मटियाली ज़िलो पीपल्स पार्टी जो किलो हो ऐलान कयो। अच्छा त हिन जेको सूरत हाल मुल्क जी ॻाल्हि कई शुरू थियो आहे जो अञा ताईं ख़तम न थी चुको आहे ऐं मे बि थी सघे थो त कुझु चोबूल इहे बि आहिनि त जेको इलेक्शन जे कैंसिल थियण जा उनखे तव्हां कीअं ॾिसो लॉ एंड ऑर्डर सिचुएशन बिगड़ी वई आहे ऐं अगर के हिकिड़े मखसूस इलाके में अगर अनरेस्ट है या लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन है तो वो उन एरिया के तो अफेक्ट करे सके थी पर पूरे मुल्क के इलेक्शन का असरअंदाज न थियणु खपे जिते पंहिंजो पाक ईरान बॉर्डर से भी कशीदगी थी हितां ॾिठो त पाक आर्मी केतिरो ज़बरदस्त जवाब ॾिनो जेका वायोलेशन थी पंहिंजे बॉर्डर ते हुन जा 7-8 माण्हू सीस्तान प्रोविंस में उन्हनि खे मारियो वियो जेके पंहिंजा शहीद थिया सो हुननि जो असां अहिड़े तरीक़े सां बदिलो वरितो जेको असांजी सॉवरेनिटी आहे हुनखे मेंटेन रखियोसीं ज़िले मटियाली में आउं तव्हांखे ॿुधायां त जेका बद इख़लाक़ी बदज़बानी शुरू थी आहे सियासत में उनजे करे ज़ाहिरी ॻाल्हि हिकिड़ो असांखे ख़दशो आहे त अमन अमान ख़राब थी सघे थो त मुंहिंजी अपील हूंदी सभिनी कैंडिडेट्स खे जिन जिन जा फॉर्म बहाल थिया ऐं जेतिरनि पार्टियुनि सां मुंहिंजो तालुक़ आहे ज़िलो मटियाली अमन जो ज़िलो आहे हिते मखबूज़ अहमद शाकिर थी मिठाई ॿियूं दरगाहूं मौजूदु आहिनि त छो न हिन इलेक्शन खे हिकिड़ी पुरअमन ऐं इज़त भरी इलेक्शन करे अॻियां वधायो वञे ऐं जेके बद इख़लाक़ियूं बदज़ुबानियूं थी हूंदियूं पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि सां उहो असीं वोट जे ज़रिए जवाबु ॾींदासीं वठी अच्छा त एम क्यू एम जो बि हिन वक़्तु जेको तव्हां टे जेके कारकुन जा शहीद थिया आहिनि जेके माउ आहिनि उनखे चवंदा जेको पोस्टमार्टम थियणु खपे ऐं असीं इलेक्शन नथा विड़ी सघूं ऐं छा तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी से अहिड़ियुनि हालतुनि खां बावजूदि जेको इलेक्शन जी फेवर कंदी एम क्यू एम ते त असांजो हाणे ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे हूअं ई हू पंहिंजी ॻाल्हियुनि ते अॻे कोन बीहंदा ऐं मुफ़ाद सियासत कंदा ॾियण जी तारीख़ हुई एम क्यू एम जी ऐं पोस्टमार्टम अगरि हू करण जी डिमांड कनि था त पोस्टमार्टम जो हिकिड़ो पर्सनल हिकिड़ो हूंदो आहे जेको वारसी हूंदा आहिनि अगरि करणु चाहिनि त थियणु खपे पर इलेक्शन ते या कराची जी सियासत ते असरअंदाज़ न थियणु खपे पीपल्स पार्टी असीं पूरी उमेद हुई त मेजॉरिटी खणंदी कराची डिवीजन इमरान ख़ान खे जेका 10 साल जेको सज़ा ॾिनी वई हिन वधीक गॾी जेको 14 साल सज़ा ॾिनी तव्हां इमरान ख़ान जे मुस्तक़बिल खे कीअं ॾिसो सर पाकिस्तान में चई नथो सघिजे सज़ाऊं हेॾा लीडरनि खे ईंदियूं आहिनि ऐं वरी उहे साॻिया निकिरी या कंहिं न कंहिं तरीक़े सां वरी मुल्क ते राज कंदा आहिनि त इहो पाण कुदरत खे ख़बर पर हींअर इमरान ख़ान जो चैप्टर क्लोज़ थी वियो। थैंक यू